बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो सां ब्लॉग हिन सिलसिले जो तारीख़ी हवाले जे सिलसिले में जेका ॻाल्हि ॿोल शुरू कई आहे उन में कल्ह जेको मूं व्लॉग अपलोड कयो आहे भाङो पहिरियों उन जे सिलसिले में आउं ही भाङो व्लॉग जेको आहे सो तयारु कयां पियो, जेको हाणे अवी ॾिसी रहिया आहियो, वॉच करे रहिया आहियो। सवाल आहे त 1600 ईस्वी खां वठी विझे 1947 ताईं अंग्रेज़नि जी जो हिंदुस्तान में अचणु, स्ट्रगल करणु ऐं हुननि जो मुग़लनि जी कमज़ोरी जो फ़ाइदो वठणु ऐं उन खां बाद में हिते सॼे माहौल खे हुननि ऑक्यूपाए कयो, हिंदुस्तान खे ऑक्यूपाए कयो, बल्कि हुन ऑक्यूपेशन में उन्हनि जी स्ट्रगल खे उन्हनि खे तक़रीबन 100 ईयर्स 100 साल लॻी विया ऐं 100 साल लॻी वञण खां पोइ वरी हिकु मूवमेंट जेका असां लड़ाई जेका लास्ट जेका आख़िरी लड़ाई आहे उहा लड़ाई उन्हनि जे विच में जेका थिए थी अंग्रेज़नि जे विच में ऐं प्लासी जी जंग ऐं बक्सार जी जंग। त बक्सार ऐं प्लासी जी जंग खां पोइ वरी तारीख़ में हिकिड़ो गैप आहे, उहो गैप जेको आहे उहो एॾो वॾो गैप आहे जो हाणे उन में छा छा थियो ज़ाहिर आहे अंग्रेज़नि हिते माठ करे कोन वेठा, उन्हनि हिते उन नयूं नयूं डेवलपमेंट्स आंदियूं, नवां प्रोग्राम्स आंदा, नवां रिफॉर्म्स आंदा ऐं हिते हुननि डेवलपमेंट जेकी हू पंहिंजे मुल्कनि में करे चुका हुआ, यानी कि तालीम जे मैदान में हूअं ई हिते मुग़लनि जे ज़माने में, मुग़लनि जे ज़वाल वारे ज़माने में तालीम जेका आहे सा हिते तुंहिंजे माण्हुनि जी तक़रीबन ख़तमु थी चुकी हुई। हा, कुझु मुस्लमान मदरसनि में तालीम हासिलु कंदा हुआ ऐं उन खां अलावा जेकी हिंदू हुआ उहे पंहिंजूं विद्या ठाहींदा हुआ, विद्यालय ठाहींदा हुआ, यानी कि जिन खे अॼु मौजूदा ज़माने में असां उन्हनि खे यूनिवर्सिटीज़ कोठियूं, असां उन्हनि खे स्कूल कोठियूं त बि ठीकु आहे। त हू उन में थोरो अंग्रेज़नि जेके मूं कल्ह अर्ज़ु कयो त अंग्रेज़ वटि ऑक्सफोर्ड जहिड़ी यूनिवर्सिटियूं तक़रीबन उन अंग्रेज़ हिते अचण खां अॻु में 600 साल खनि अॻु में उन्हनि वटि यूनिवर्सिटियूं क़ाइमु थी चुकियूं हुयूं, जिन में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी ऐं ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज स्कूलिंग सिस्टम उन्हनि डेवलप करे चुका हुआ, जेको तमामु सक्सेसफुल स्कूलिंग सिस्टम हुयो ऐं उन में हुननि वटि मैन पावर जेको आहे स्किल्ड मैन पावर बि हुननि खे हासिलु थी चुको ऐं अंग्रेज़नि जॾहिं हेॾे अचणु शुरू कयो त हुते हुन में यूरोप में ख़ुदि हिकिड़ो रिनेसेंस जो हिकिड़ो दौरो शुरू थियो, रिनेसेंस पीरियड शुरू थियो जंहिंमें रिवाइवल ऑफ साइंस ऐं उनजो शुरूआति थी वई। हुते जेका मज़हब जो कंहिं ज़माने में तसलुत हुयो यूरोप में त उहो बि आहिस्ते आहिस्ते उहो ख़तमु थी चुको ऐं उहे सिर्फ़ु हाणे उन्हनि खे क़ानूनी तौर ते उतां जूं जेके गवर्नमेंट्स हुयूं, हुकूमतूं हुयूं, उहे जमहूरियत तरफ़ पे वयूं, इनक़लाब पे आया मुल्कनि में, उते यूरोप जे मुल्कनि में ऐं तमामु वॾी हलचल हुई ऐं उन जे भेट में हिते हिंदुस्तान में जेका मुग़लनि जो जेको डेंसिटी रही उन में माठार हुई, मुआशरे में जेको आहे सो हलचल कोन हुई ऐं हिकिड़ी यकसानियत हुई जेका सालनि ताईं 100 सालनि ताईं यकसानियत रही ऐं उहो तव्हांखे ख़बर आहे त इंसान जी फितरत थिए थी त इंसान यकसानियत जो शिकार जॾहिं थिए थो त हुन में हिकिड़ा वधि साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स पैदा थियनि था। साइकोलॉजिकल प्रॉब्लम सिर्फ़ु माण्हू इंडिविजुअल में न हूंदा आहिनि पर क़ौमुनि में बि पैदा थी वेंदा आहिनि, क़ौमूं बि साइको बणिजी वेंदियूं आहिनि। हाणे अॼु जो जेको माहौल आहे, अॼु जी जेका सियासी सूरत हाल आहे मुल्क जी, असांजे मुल्क पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे, जेके हिते नवां तजुर्बा थियनि पिया जंहिंमें हितां जा फोर्सिस शामिलु आहिनि, फ़ौज ऐं ॿिया इदारा जेके आहिनि, रियासती इदारा जेके आहिनि, उहे ॾिसूं था त टाइम टू टाइम उहे सियासत में डायरेक्ट या इनडायरेक्ट तरीक़े सां उहे अची था वञनि पिया ऐं हिते डायरेक्ट मार्शलाऊं बि लॻियूं हिन मुल्क में ऐं हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा नारा बि ॾिना विया, तजुर्बा बि कया विया
पर हाणे सुवालु इहो आहे त इहे नारा, इहे तजुर्बा, इहे जेकी रियासती इदारनि जी जेका आहे मुदाख़लत आहे जेका, या उनजी इंटरवेंशन जेका आहे उहा का एक्सीडेंटली आहे, या सोचियल सम्झियल स्कीम आहे, या हू को तारीख़ जो तसलसुल आहे। तारीख़ी तसलसुल खे सम्झण लाइ असांखे तारीख़ी हवाला जेके आहिनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो, तारीख़ पढ़णी पवंदी। ऐं कल्ह बि अर्ज़ु कयो त तारीख़ जे ज़रिए मां असांखे पोइ हिते ॾिसणो पवंदो त असां छा वयो वापिरो आहे। असांजी जेका क़ौमी जेका असांजी गॾियल हिकिड़ी जेका सोच आहे, उन सोच जे पुठियां हिकिड़ो तारीख़ी तसलसुल आहे, तारीख़ जो हवालो आहे। असां उन तारीख़ खे असां जेकॾहिं रिव्यू न कंदासीं, न ॾिसंदासीं ऐं विसारे छॾींदासीं त पोइ असीं त कंहिं ॿिए क़िस्म कटियल लॻड़ वांगुरु हूंदासीं, जंहिंजी ॾोर किथे कटिजी वई आहे ऐं हू हाणे हवा जे दोष ते कॾहिं हिन तरफ़ पियो वञे, कॾहिं हुन तरफ़ पियो वञे। सो लिहाज़ा असांखे तारीख़ खे रिव्यू करणो पवंदो। हीअ जेके ब्लॉग्स आहिनि, जेको मूं सिलसिलो कल्ह खां शुरू कयो आहे, उनजो भाङो पहिरियों कल्ह मूं अव्हांखे ॿुधायो, अव्हां सां ॻाल्हि ॿोल थी, वरी हाणे अॼु उनजो भाङो ॿियो आउं पेश पियो करियां। त हाणे सुवालु इहो आहे त हिते हिकिड़ो सुवालु आहे, ताज़ा जेका रिजीम असांजे पाकिस्तान में जेका चेंज थी आहे इमरान ख़ान जी, त इमरान ख़ान जो हिकिड़ो बयानियो हुयो जेको हुन पहिरीं हुकूमत में अचण खां अॻु में बयानियो जेको हुनजो हुयो त ॿिया सभु सियासी जेके बि धुरियूं हुयूं उनखे हुन करप्ट पेश सॼो इहो करप्शन जो इल्ज़ाम हणी हुकूमतुनि खे हटाइण वारी जेका ॻाल्हि आहे उहा बि का नई कान्हे, उहा बि पुराणी आहे। पाकिस्तान ठहण खां ई इहो सिलसिलो शुरू थी वियो ऐं अयूब ख़ान इहो मार्शल लॉ हुई, उन बि जेके उन खां अॻु में जेके गवर्नमेंट्स आहियूं, लियाकत अली ख़ान जी के गवर्नमेंट्स जेके डायरेक्ट आहियूं के इनडायरेक्टली आहियूं, त उन सभिनी खे हुन निशानो बणायो ऐं उन्हनि पोयनि गवर्नमेंट्स खे ते इल्ज़ाम हणी ऐं उनजो त हू करप्ट गवर्नमेंट्स हुयूं। ऐं पोइ 10 साल 11 साल असांजे मुल्क जे मथां मार्शल लॉ वारा जेके ताक़तूं आहिनि उहे मार्शल लॉ हणी ऐं वेही रहिया। ऐं उन्हनि जो हिकिड़ो इल्ज़ाम हूंदो त अॻियूं गवर्नमेंट्स जेके आहिनि, जेके सियासतदान आहिनि, जेके सियासी धुरियूं आहिनि, जेके वोट जे ज़रिए अचनि थियूं, जेके जमहूरी सिस्टम तहत अचनि थियूं, उहे करप्ट आहिनि। नाज़रीन, इन ॻाल्हि में कोन थो पवां त केरु करप्ट आहे केरु न करप्ट आहे, इहो अॼु जो मौज़ू न आहे। इन्हनि खे मुख़्तलिफ़ टाइमनि ते असीं इन मौज़ू खे खणंदासीं, पर अॼु जेको आहे उहो इहो आहे त छा रियासत मदीना जो आइडिया नओं आहे। हीउ जेको इमरान ख़ान जेको हाणे हुकूमत में न रहियो आहे, अप्रैल जे महीने में तमामु वॾी हलचल थी ऐं हुनखे 10 अप्रैल ते आख़िरकार इक़्तिदार खां धार थियणो पियो। ऐं इहो हिकिड़ो वॾो तारीख़ जो हिकिड़ो वॾो इंसिडेंट आहे पाकिस्तान जी तारीख़ जो। त असीं ॾिठोसीं त कीअं पहिरियों दफ़ो तारीख़ में पहिरियों दफ़ो जमहूरी क़ुवतुनि हिकिड़ी जमहूरी तौर ते आयल गवर्नमेंट खे जमहूरी तरीक़े सां कीअं हटायो। ऐं हाणे इमरान ख़ान जो कहिड़ो रोल आहे ऐं फ़ौज जो कहिड़ो रोल आहे, ऐं उहे सभु शयूं जेके सुवाल उभरनि था, जेके दिमाग़ में सुवाल उभरनि था, उन सभिनी सुवालनि जो जवाबु जेकॾहिं असांखे तारीख़ जी सही ॼाण आहे, तारीख़ सही पढ़ियल हूंदी या सम्झियल हूंदी या ॾिठल ॿुधल हूंदी, त असीं जल्दी असां इन्हनि शयुनि खे सम्झी सघंदासीं, अदरवाइज़ असां उन्हनि खे कोन था सम्झी सघूं। त इहो जेको सुवालु आहे, छा रियासत मदीना जो जेको आइडिया आहे, रियासत मदीना जो जेको आइडिया आहे, छा इहो पाकिस्तान जे हवाले सां छा इहो न आहे। उहो रियासत मदीना जो जेको हवालो आहे नाज़रीन, त उहो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने मुनव्वरा में उन रियासत जो बुनियादु रखियो, त उन रियासती बुनियादु इहो त मुस्लमान जेके आहे, जेके उतां जा यहूदी हुया मदीने जा, उन्हनि जे विच में हिकिड़ो ठाह करे हिकिड़ो रियासत जो बुनियादु रखियो वियो। ऐं उन में इहो ॿुधायो वियो त हाणे जेके बि हिन रियासत जा जेके शहरी आहिनि उन्हनि जा हुकूक बराबरि आहिनि
मां सवाइ कुझु शयुनि जे बाक़ी मुस्लमान ऐं ॿिया गैर मुस्लिम जेके आहिनि उन्हनि जा शहरी हुकूक जेके आहिनि उहे साॻिया आहिनि। सो इहा पंहिंजे तौर ते हिकिड़ी मिसाली ॻाल्हि हुई। तारीख़ में पहिरियों दफ़ो कॾहिं अॻु में कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी, छो त अॻु में जेके बि हुकूमतूं हुयूं उहे बादशाही हुकूमतूं हुयूं, बादशाह हूंदा, उहे ख़ानदाननि जूं ऐं बादशाहनि जूं हुकूमतूं हुयूं। ऐं इन खां हिते हाणे जेका मदीने जी रियासत हुई उन मदीना रियासत में हिकिड़ो जमहूरी सिस्टम आंदो हुयो। सो बहरहाल उन जा फ़ाइदा हुआ, उन जमहूरी सिस्टम कीअं हलियो, उन सां छा वियो वापिरियो, उन ते कोन था डिस्कस कयूं। पर हिकिड़ो मुस्लमान जेके बरसगीर जा मुस्लमान आहिनि, तारीख़ी तौर ते असां ॾिठो आहे त जेकी असांजा मुला मौलवी साहब आहिनि, जेके असांजी उलमा करीम जेके आहिनि रहिया आहिनि असांजा हिंदुस्तान जा उलमा हिंद, उन्हनि जो कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि रहंदी आई आहे त हुननि तस्वराती तौर ते हिकिड़ो यूटोपियन एलिमेंट जेको आहे हुननि जे दिमाग़ में ज़रूरु रहियो आहे, ख़्यालु ज़रूरु रहियो आहे त जेकर रिवाइवल कजे, मदीना जे रियासत जो रिवाइवल कजे। नाज़रीन, तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मदीना जी रियासत जो जेकॾहिं को सिलसिलो रहियो त उहो खुलफाए राशिदीन जे टाइम ते ई रहियो। जेके असांजा जेके 4 ख़लीफ़ा आहिनि उन्हनि जे टाइम ताईं त उहो सिलसिलो रहियो, पर उन खां बाद में जॾहिं वरी मोरूसी बणिजी वियो त उन मां उहो जेको मदीना जी रियासत जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो डिम थींदो वियो ऐं आख़िरकार वरी बादशाहतूं जे तरफ़ हलियो वियो सिलसिलो ऐं बादशाहतूं क़ाइमु थियणु लॻियूं। ऐं बाद में हली वरी हिकिड़ी ख़िलाफ़त जेका आहे सा क़ाइमु थी, उनखे ख़िलाफ़त उस्मानिया सॾियो वञे थो। ताज़ो अवां हिकिड़ी टेलीविज़न सीरीज़ बि ॾिठी अर्तुगल गाज़ी, उन खां पोइ उस्मान। त इहे जेके आहिनि टेलीविज़न जा जेका तुर्की जा ठहियल ड्रामा आहिनि ऐं उन्हनि जो बि हिकिड़ो सियासी पस मंज़र आहे। असीं वरी बि उनखे कोन तव्हां सिर्फ़ु हवाले तौर ते त अव्हांखे यादि रहिजे त तारीख़ में छा छा वियो वापिरियो आहे, कीअं थियो आहे। त मुस्लमाननि जो हिकिड़ो क़िस्म जो जेके हिंद जा मुस्लमान हुआ, हिंदुस्तान जा मुस्लमान हुआ, जेके हूअं त जॾहिं उलमा इकराम जॾहिं मुग़ल हुया त उलमा इकराम हिकिड़ा प्रिविलेज क्लास जा माण्हू हुआ ऐं उन्हनि जा मदरसा हिकिड़े क़िस्म जी सनदूं ॾींदा हुया, यूनिवर्सिटियुनि जो जी लेवल रखंदा हुया, ताक़त रखंदा हुया। दुनिया जहान में उन्हनि जा जेके मुस्लमान दुनिया में उन्हनि जूं सनदूं क़बूलु कयूं वेंदियूं हुयूं ऐं हितां जा तयारु थियल माण्हू उहे जेके आहिनि से दुनिया में इस्लामी दुनिया में उहे वञी पंहिंजी ख़िदमतूं अंजामींदा ऐं उहे मोस्टली उहे ख़िदमतूं उन्हनि जूं दीनी ख़िदमतूं हूंदियूं, यानी दीनी कमकार में अॻिते वधनि ऐं अॻिते कमकार अचनि। हा, दुनियावी कमनि कारनि में बि जॾहिं उहे दुनियावी कमनि खे सिखंदा हुया, उन लाइ के प्रॉपर असांखे को सिस्टम नज़र नथो अचे त को कंहिं यूनिवर्सिटियूं के स्कूल जेके दुनियावी कमनि कारनि खे सेखारण वारा हुजनि हिंदुस्तान में, उन्हनि जो को असांखे तारीख़ी हवालो नज़र कोन थो अचे। त हाणे मुग़लनि जी शिकस्त खां पोइ हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जो राज जॾहिं क़ाइमु थी वियो त उहो राज क़ाइमु करण ताईं बि, मुकमल राज क़ाइमु करण ताईं बि असीं ॾिसूं था तारीख़ी तौर ते कल्ह मूं ॿुधायो त उनखे 150 साल लॻा। 150 सालनि ताईं लड़ायूं, जंगियूं ऐं नंढियूं वॾियूं फतूहात, नंढियूं वॾियूं शिकस्तूं, इहे हिंदुस्तान में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अंग्रेज़नि जे साम्हूं अंग्रेज़नि खे मिलंदियूं रहियूं। सो बहरहाल इहो सिलसिलो 1857 जी जेका आख़िरी मारका हुई, जंहिंमें सम्झो त आख़िरी मुग़ल बादशाह बहादुर शाह ज़फ़र जॾहिं उनखे गिरफ़्तार करे ऐं हितां उनखे ॿारे बचे, उनजे अॻियां उनजे औलाद खे, उनजे नरीना औलाद जेका आहे उनखे मारे अंग्रेज़नि जेको आहे थाल में विझी अॻियां पेश कयूं, उन्हनि मुंडियूं ऐं उनखे थाल में विझी पेश कयूं ऐं उनखां पोइ उनखे खणी वञी रंगून में बंदि करे छॾियऊं ऐं आख़िरी घड़ी ताईं, मरण घड़ी ताईं हू उते ई रहियो ऐं रंगून में उते गुज़ारियो। अॼु बि रंगून में यानी म्यांमार जेको आहे मुल्क, उते उनजी क़ब्र आहे रंगून शहर में, म्यांमार जे यंगून शहर में। त असीं ॾिठोसीं त हिंदुस्तान में
जेके टे अंग्रेज़नि जेके आहिनि से टे जेके इंतज़ामी यूनिट क़ाइमु कया, हिकिड़ो बम्बई रेजिडेंसी, ॿियो मद्रास रेजिडेंसी ऐं टियों बंगाल रेजिडेंसी। त इन्हनि ते जेके अलॻि अलॻि रेजिडेंसी ऐं वॾे रेजिडेंसी हुई जेका बंगाल रेजिडेंसी, जंहिंजो बंगाल खां वठी वेंदे कश्मीर ऐं पंजाब ऐं फ्रंटियर ऐं उन इलाइक़नि ताईं हुनजो जेको इलाइक़ो हुयो, जेको ईअं सम्झो त जेका पुराणो GT रोड आहे, जेको शेरशाह सूरी बंगाल खां वठी वेंदे पेशावर ताईं जेको रोड ठाहियो, उहो इलाइक़ो या उन्हनि सां इलाइक़े सां सड़ाड़ियल जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि ते उहा प्रेसिडेंसी जेका आई उहा रूल कंदी हुई। ऐं हिंदुस्तान जे ॾाखिणे इलाइक़े में यानी मद्रास वारे इलाइक़े में जेको टीपू सुल्तान जो इलाइक़ो हो, हैदर अली टीपू सुल्तान जो इलाइक़ो हो, जंहिंखे अंग्रेज़नि फतेह करे ऐं उन खे जेको आहे सो अॻिते हली उन सां नंढा वॾा राजवाड़ा जेके आहिनि से ॻंढे हिकिड़ो वॾो इलाइक़ो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट बणायूं, जेके मद्रास प्रेसिडेंसी जो नालो ॾिनऊं। उते वरी उहो अलॻि एडमिनिस्ट्रेशन हुई। ऐं टी जेका एडमिनिस्ट्रेशन जी जेका मूं पहिरें ज़िक्र कयो त बम्बई प्रेसिडेंसी, नाज़रीन फॉर्चुनेटली और अनफॉर्चुनेटली, हिन में फॉर्चुनेट अनफॉर्चुनेट जी ॻाल्हि कोन थी लॻे पई, बहरहाल जेका ज़बान जी आहे जेका फ्लो आहे उनखे क़ाइमु करण लाइ हिनखे इस्तेमालु कयूं था। त मतिलबु आहे त उन प्रेसिडेंसी में असांखे यानी सिंध जे इलाइक़े खे बि रखियो हुयो। हाणे जेकॾहिं जोग्राफिकली ॾिसिजे त ही नंढी प्रेसिडेंसी थी लॻे पई, पर नंढी पंहिंजी जाइ ते इलाइक़े जे हिसाब सां, पर असांजे सिंध जे माण्हुनि जे हिसाब सां इहा तमामु ॾुखी प्रेसिडेंसी हुई। त सिंध जे माण्हूअ खे जेकॾहिं को मर्कज़ में को कमकार पवंदो हो त हुनखे बम्बई ताईं वञिणो पवंदो हो। ऐं बम्बई पंहिंजी उन प्रेसिडेंसी मां जेके कमिशनरेट जेका सिंध में उन्हनि पंहिंजी कमिशनरेट ठाही ऐं हिते हू हिकिड़ो चीफ कमिशनर मोकिले छॾींदा हुया, जेको अची हिते वरी ॿियनि इंतज़ामी यूनिटनि खे डील कंदो हो, फ़ैसिला जेके थींदा। हाणे अव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल ॾियां त सिंध में अंग्रेज़नि खे चङी ख़ासी जॾहिं हितां जा माण्हू जॾहिं अंग्रेज़नि खे रजिस्ट पिया कनि त सिंध मां रजिस्टेंस ठीकु ठाक अंग्रेज़नि खे मिली। ऐं हुर मूवमेंट अव्हांखे ख़बर आहे, ॿियनि मूवमेंट सां गॾोगॾु हुर मूवमेंट बि जेका आहे उहा तमामु वॾो रोल अदा कयो अंग्रेज़नि खे रजिस्ट करण में। ऐं इहो जेको आहे जिथे जहिड़ी मूवमेंट्स हलियूं, रेजिस्टेंस हलियूं, अंग्रेज़नि बि उन इलाइक़नि में उन तरह जा फ़ैसिला कया। त हाणे हुर जेका हुई मूवमेंट हुई, जेका असल में हिकिड़े क़िस्म जी गोरिला वारफेयर हुई, जेका हितां जा माण्हू पिए विढ़िया अंग्रेज़नि जे ख़िलाफ़। उन खे हुर मूवमेंट खे ख़तमु करण लाइ अंग्रेज़नि जेके फ़ैसिला कया हितां जे इलाइक़नि खे का डेवलपमेंट करण जा या हितां जे माण्हुनि खे अॻिते वधाइण लाइ, हिते के तालीमी निज़ाम क़ाइमु करण लाइ, मुख़्तलिफ़ क़िस्म जा निज़ाम क़ाइमु करण लाइ, त उन में ज़ाहिर आहे हिननि शयुनि खे बि कंसीडर कयो पिए, जेके हितां जे माण्हुनि हुननि खे रेजिस्टेंस ॾिनी हुई उनखे बि कंसीडर कयो पिए। जिन इलाइक़नि में मसलन जीअं हाणे अव्हां ॾिसो बंगाल किथे रहियो, बंगाल ऐं किथे रही रावलपिंडी, उहो इलाइक़ो आहे पोठार जो इलाइक़ो आहे, जिथे ह्यूमन रिसोर्स जेको आहे उहो फ़ौज में अंग्रेज़नि जी फ़ौज में तमामु वधीक नंबर में भर्ती थियो। अंग्रेज़नि ज़ाहिर आहे हिन में हुननि जे 100 साल 150 साल जी जेका रिसर्च हुई, अंग्रेज़ हिकिड़ी शइ ते बिलीव कंदा हुआ, रिसर्च कंदा रहंदा हुआ। हू जॾहिं हिते आया, जंहिं ॾींहं खां आया पहिरें ॾींहं खां वठी हुननि रिसर्च कई। यानी असां वटि सिर्फ़ु जासूसी सिस्टम सम्झो वेंदो आहे त हीउ जासूस आहे, पर हुन सां गॾोगॾु अंग्रेज़नि सिर्फ़ु जासूसी सिस्टम खे न रुॻो लेजिटिमाइज़ कयो, उन्हनि हिकिड़ा इदारा ठाहिया जेके जिन इदारनि जो कमु ई इहो हो त हू डेटा गॾु कनि ऐं अंग्रेज़ उन डेटा खे एनालाइज़ करे ऐं पोइ पंहिंजूं पॉलिसियूं ठाहींदा हुआ उन मुल्कनि लाइ। त उन्हनि खे कीअं पंहिंजे मुठीअ में रखिजे, पंहिंजे हथ में रखिजे ऐं कीअं हुनजी डोर जेका आहे पाण वटि रखिजे त हू
रिसर्च करे ऐं उन मुताबिक़ उहे स्ट्रेटजीस ठाहे उन्हनि इलाइक़नि में। त हाणे स्ट्रेटेजिकली 3 इंतज़ामी यूनिट जेके आहिनि, हिकिड़ो बम्बई प्रेसिडेंसी, हिकिड़ो मद्रास प्रेसिडेंसी ऐं हिकिड़ो बंगाल प्रेसिडेंसी। असांजो मद्रास प्रेसिडेंसी सां हूअं त जॾहिं बम्बई प्रेसिडेंसी आहे त उन सां लॻोलॻि यानी की गॾोगॾु आहे। जिथे असांजी बम्बई प्रेसिडेंसी पूरी पई थिए त उतां वरी मद्रास जी प्रेसिडेंसी शुरू पई थिए। पर ॿिए दफ़े ॿिए हंधि वरी असांजो जेको लाॻापो संसदो सिंध जो लाॻापो जेको उहो संसदो नक्शे में अवां ॾिसंदो जेको उन इंतज़ामी नक्शा जेके आहिनि उन में ॾिसंदो सिंध जो जेको संसदो लाॻापो वञी थिए पियो उहो वञी थिए पियो बंगाल प्रेसिडेंसी सां। यानी की असांजे जो पंजाब जो ॿई ओभर पंजाब ऐं ओलह पंजाब हिन वक़्तु आहिनि, पर उन वक़्तु सिर्फ़ु पंजाब हो। पंजाब जो इलाइक़ो सॼो जो सॼो जंहिंमें सॼो कश्मीर बि अची वञे ऐं पोठार बि अची वञे ऐं रावलपिंडी जो इलाइक़ो बि अची वञे ऐं हाणे जेको असांजो सरहद जो इलाइक़ो यानी NWP आहे उहो बि यानी अची वञे ऐं इहे सभु इलाइक़ा उन में अचनि पिया। त इहे हाणे आउं सिर्फ़ु हिन मामले खे छो त हीउ तमामु वॾो डिघो मामलो आहे तारीख़ी जेके हवालनि सां पेश करण जी ज़रूरत आहे। त ॿिनि इंतज़ामी यूनिटनि जो असां वटि हिकु टकराव बि नज़र थो अचे पियो। यानी अंग्रेज़नि जी हुकूमत हूंदे बि असीं ॾिठोसीं त लाहौर में रणजीत सिंह जेको आहे उहो हुकूमत पियो करे। रणजीत सिंह जी हुकूमत जेका आहे सा उहा क़ाइमु रही, यानी बल्कि उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां बाद में अंग्रेज़नि ख़तमु त कयो, पर काफ़ी टाइम ताईं सिखनि जी हुकूमत जेका आहे पंजाब ते क़ाइमु रही। त उन जे करे काफ़ी मामला अहिड़ा आहिनि जिन खे तमामु बारीक बीनी सां सम्झण जी ज़रूरत आहे। त पाकिस्तान में जेका डेवलपमेंट थी उहा हिन वक़्तु जेको पाकिस्तान आहे उते ॿिनि मुख़्तलिफ़ इंतज़ामी यूनिटनि जी यानी 2 मास्टर, हिकिड़ो मास्टर बम्बई प्रेसिडेंसी मां, हिकिड़ो असांजो मास्टर सम्झो उहो जेको सिंध जे टेरिटरी ते उन वक़्तु जेको आहे सो हुकूमत पे कई उन्हनि, ऐं ॿियो मास्टर जेको आहे सुप्रीम मास्टर त उन्हनि जो जेको आहे सो उन ज़माने में कोई न हुई, कोई सभिनी जे मथां। पर हिते जेके लोकली जेके एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स आहे उन जे हिसाब सां जेको बंगाल प्रेसिडेंसी जो जेको ज़ाहिर आहे उन्हनि जा जेके फ़ैसिला थियनि पिया उहे कुझु डिफरेंट हुया। ऐं अॻ में ॻाल्हि करे चुका आहियां ऐं जेके फ़ैसिला मद्रास जा प्रेसिडेंसी थियनि पिया, ज़ाहिर आहे जेके लोकल एडमिनिस्ट्रेशन ऐं उहा पावरफुल एडमिनिस्ट्रेशन हुई अंग्रेज़नि जे ज़माने में, जंहिंमें लोकल हितां जा माण्हू बि बाद में उन्हनि जे लोकल गवर्नमेंट्स जेके उन्हनि क़ाइमु कयूं उन्हनि जो बि हिसो बणिजणु लॻा। सो इहे सभु डेवलपमेंट्स थियूं। हाणे सवालु इहो आहे हिन वक़्तु त हीउ जेको आइडिया आहे त रियासत मदीना, नाज़रीन आउं इनखे वधि में वधि खोले ईंदड़ पंहिंजे व्लॉग्स में आउं खोलींदुसि ॻाल्हि खे ऐं उनजो जेको तारीख़ी तसलसल आहे उनखे डिस्कस कंदुसि ऐं उहो बाक़ाइदगीअ सां हवालनि सां हूंदो, किताबनि जे रेफरेंसिस सां हूंदो। पर आउं थोरे लेखे जेको तारीख़ पढ़ी आहे ऐं सम्झो आहे मां अव्हां सां हिन वक़्तु हिन सेकेंड व्लॉग में बि उहा ॻाल्हि थो करणु चाहियां त जेके नंढे खंड जा माण्हू मुस्लमान जेके पाकिस्तान ठहण खां घणो अॻु नंढे खंड जा माण्हू हुआ, उहे जॾहिं ॿाहिरि वेंदा त उन्हनि खे हिंदुस्तानी करे छॾियो वेंदो हो। यानी जेकॾहिं को हज ते वञे थो त बि हुनखे पासपोर्ट त ई बाद में हिकिड़ी आइडेंटिटी जेका आहे हुननि जी उहा हिंदुस्तानी सॾी वेंदी। थोरे लेखे असांजे ॿाहिरि जेके माण्हू ईंदा हुआ उन्हनि खे या त सॾियो वेंदो सिंध खां आया आहिनि या हिंद खां आया आहिनि। त इन मतिलबु थियो त हिन नंढे खंड में आइडेंटिटी जेका हुई उहा सिर्फ़ु ॿिनि इलाइक़नि खे हुई, हिंद ऐं सिंध। खां पोइ बि इंडियन नालो अंग्रेज़नि अची रखियो इंडिया। इहो इन जी रूट्स किथे आहिनि इन्हनि खे वरी डिस्कस करण जी ज़रूरत आहे त इंडिया कीअं नालो पियो ऐं इंडियन कीअं थिया। अदरवाइज़ हे हिंदू शायदि हिंदू मां फिरी इंडू, इंडू मां फिरी इंडिया थिया।
इहो हिकिड़े क़िस्म जो वरी ॿियो डिस्कशन आहे। अंग्रेज़नि मुस्लमाननि खां हिंदुस्तान खसियो हो, इहा ॻाल्हि कल्ह बि करे चुका आहियां। सो त वधि में वधि अफेक्टी जेके हुया मुस्लमान 1000 साल ताईं हुकूमत कई, ऐं वधि में वधि अफेक्टी जेके थिया उहे मुस्लमान थिया। ऐं मुस्लमान जे ज़वाल जा सबब हुया, केतिरा ई सबब हुया। हिते 2-3 सबब मूं लिखिया आहिनि। यानी पहिरियों नंबर हुकुमराननि जे ऐश वारी ज़िंदगी, जेके मुस्लमान हुकुमरान हुआ उहे ऐश वारी ज़िंदगी गुज़ारण, ऐं तालीम खां परे हुकुमरान टोलनि जे विच में इक़्तिदारी जंग, नंढा वॾा जेके राजवाड़ा हुआ, शहज़ादा बि जेके आहिनि, तारीख़ में इहो दर्ज आहे त मुग़लनि जा शहज़ादा बि हिक ॿिए सां जंग करे चुका, जंगियूं विढ़ंदा हुआ इक़्तिदार खे पंहिंजे खे तूल ॾियण लाइ ऐं वधीक ताक़त हासिलु करण लाइ पाण में विढ़ंदा हुआ। ऐं हुकुमराननि जे विच में गद्दारनि जो हुजणु, जीअं हाणे ताज़ो अवां हिकिड़ी पार्टी खां इहो ॿुधो हूंदो त मीर सादिक ऐं मीर जाफ़र, तारीख़ जा हवाला आहिनि। मीर सादिक मीर जाफ़र ॿिन्ही जो तालुक़ु जेको आहे उहो बंगाल ऐं मैसूर जे लड़ायुनि सां ऐं उते शिकस्तुनि सां आहे। सो तव्हां तारीख़ जे उन्हनि हवालनि खे, मदरसनि जो रुॻो दीनी तालीम ते ज़ोर हो ऐं दुनियावी तालीम खां परे हुया। ऐं इहो बि हिकिड़ो सबबु। अंग्रेज़नि जीअं त मुस्लमाननि खां हुकूमत खसी हुई, इन करे अंग्रेज़नि जी हर शइ खां नफ़रत करणु। मूं कल्ह बि पंहिंजे विलाग में चयो त हुननि नफ़रत कई पए एतिरे एसी ताईं जो हुननि जी ॿोली खां बि, हुननि जे लिबास खां बि, हुननि जे उसणी वेहणे खां बि हुननि पाण खे परे रखियो। सो ज़ाहिर आहे इन्हनि जेका पंहिंजो पाण खे परे रखण जा नतीजा निकिरणा हुआ। ऐं नतीजा छा निकिता त मुस्लमान दुनियावी तालीम खां बिल्कुलु परे थी विया। ऐं नई जेके हिन वक़्त ताईं जेके दुनिया में तब्दीलियूं अची चुकियूं हुयूं, दुनिया में जेके नवां इनक़लाब अची चुका हुया, जेका नवी डेवलपमेंट अची चुकी, साइंसी डेवलपमेंट्स अची चुकियूं। नाज़रीन तव्हांखे ॿुधायां त 1896 में हवाई जहाज़नि जो तजुर्बो कामयाबु थी चुको हो। राइट ब्रदरान जेको आहे सो हवाई जहाज़ उॾाइणु। इन खां अॻु में 100 साल 150 साल अॻु में रेलवे जी इंजन, बाफ़ जी इंजन ईजाद थी चुकी, जंहिंमें वॾा वॾा जहाज़ जेके पाणी जा जहाज़ आहे उहे हाणे पंहिंजे जेके इन खां पहिरीं जेके काठ जा ठहंदा हुआ उन्हनि खां घणो वॾा, यानी टीणा चौणा 5 ॾह साइज़ जा वॾा जहाज़ जेके आहिनि से अंग्रेज़नि ठाहिणु शुरू कया। एसी ताईं जो पहिरें ज़माने में उहे मैन पावर ते हलंदा हुया। अव्हांखे जेकॾहिं रेफरेंस हुजे बिन हुर फिल्म, अंग्रेज़ी फिल्म थी हूंदी, मूवी थी हूंदी, उन में तव्हां ॾिसंदा आहियो त कीअं मैन पावर ते माण्हुनि जे मसल्स ते जहाज़ हलनि था। हाणे जेके इहो सदियुनि ताईं सिलसिलो हो, पर जीअं ई बाफ़ जी इंजन जीअं ईजाद थी त इहे वॾा वॾा जेके आहिनि से उनखे आग बोट चवंदा हुआ, यानी बाहि ते हलण वारा बोट माना जहाज़, तो ॿेड़ियूं। सो आग बोट थिया, वॾा वॾा जहाज़ ठहिया, पाणी ते हलण वारा नेठि उॾामंदड़ मशीनियूं यानी जहाज़ ठहिया, कारियूं, जीपूं ऐं ॿियूं जेके आहिनि से ट्रैंकूं ऐं वेड़ जा जेके आहिनि से ज़रिया, उहे बि तब्दील थी विया। त इहे 150-200 सालनि जे जेको रहियो आहे पीरियड, इन में पहिरीं त मुस्लमान इन शयुनि खां परे रहिया, तालीम खां परे रहिया। हिते अंग्रेज़नि जे अचण खां पोइ 150 सालनि ताईं त बिल्कुलु यानी हिकिड़े हुन में शौक़ में रहिया। ऐं आस्ते आस्ते पोइ जॾहिं हुननि में आस्ते कुझु माण्हू हितां जॾहिं यूरोप विया, यूरोप में तब्दीलियूं ॾिठूं, त पोइ जॾहिं मोटिया हुता त हू पाण सां गॾु इहा ॻाल्हि बि खणी पिया आया त बाबा न हाणे कुझु तब्दीली करणु ज़रूरी आहे। ऐं इहे सम्झो त इनलाइटेड थी आया ऐं हुननि मॉडर्नाइज़ेशन जो अची सबक़ु ॾिनो। त हाणे हिकिड़ो फ़र्क़ु नज़र थो अचे त हिंदू ऐं मुस्लमान जे विच में 100 सालनि जो 125 सालनि जो हिकिड़ो फ़र्क़ु नज़र थो अचे असांखे तारीख़ में। त हिंदू अॻु में अचण सां ई, अंग्रेज़नि जे अचण सां जीअं अंग्रेज़ जीअं एस्टेब्लिश थिया त हिंदू हुननि जो अलाइकार बणिजी वियो ऐं हिंदू उन्हनि जे मशीनरी खे, उन्हनि जे सिस्टम में अंदरि घिड़ी वियो ऐं उनखे सम्झणु शुरू कयो। उन्हनि खे फ़ाइदा मिलिया, नईं टेक्नोलॉजियुनि सां वाक़ुफ़ु थिया, नवनि इल्मनि खां वाक़ुफ़ु थिया ऐं हिकिड़े सभिनी शयुनि में उहो अॻिते वधी विया। मुस्लमान
काफ़ी पत मुस्लमाननि खे तव्हांखे ॿुधायां त हिते इहो ईंदड़ 3 व्लॉग में अवां सां इहो डिस्कस कंदुसि त आख़िरकार 1857 ईस्वी खां 1947 जो जेको हिकिड़ो पूरो 100 सालनि जो जेको पीरियड आहे उहो अरसो हिते कहिड़ियूं डेवलपमेंट्स थियूं कीअं थियूं छा थियो ऐं मुस्लमाननि में कीअं कोशिशि कई त हाणे उहो अॻिते अचनि ऐं जेका छो त 1857 जी जेका जंग हुई उहा आख़िरी जंग हुई जेका मुस्लमान उन्हनि सां विड़ी बहादुर शाह ज़फ़र हारायो ऐं मुग़लनि जी डायनेस्टी ख़तमु थी ऐं मुग़लनि जो दौरु ख़तमु थियो पोइ जेको सिस्टम आहे त उहो फुली अंग्रेज़नि जो यानी क्राउन जे अंडर में अची वियो सॼो हिंदुस्तान बरतानिया जे क्राउन जे अंडर में अची वियो त कॾहिं हुते किंग हो त कॾहिं क्वीन हुई ऐं पोइ असां हिते अव्हांखे इहा ॿुधी ॿुधाइणु चाहियां थो त जेका क्वीन जी जेका जुबली मल्हाई वई त उन जुबली में एतिरो हिते अची उन्हनि ख़ुशी मल्हाई त हिते आख़िरकार उहा जुबली जेका आहे हितां जे माण्हुनि लोकल माण्हुनि बि मल्हाई ख़ासि तौर ते उन इलाइक़े में घणी जुबली मल्हाई वई जे इलाइक़े खे हिन वक़्तु हाईलाइट थो कयां त पाकिस्तान जे हवाले सां उहो इलाइक़ो जेको बंगाल प्रेसिडेंसी में हुयो यानी पंजाब ऐं ॿिया जो पंजाब में आख़िरकार अॼु बि उन जुबली खे ॻायो वेंदो आहे पर हाणे उन जो नालो जुबली कोन्हे चवनि था त इहा जुगनी जेका आहे उहा जुगनी असल में उन जुबली जेका मल्हाई वई उन जो तसलसल आहे वर्ड फिरंदा रहंदा आहिनि वक़्त सां गॾोगॾु उन्हनि जी जेका आहे साहियत फ्री वेंदी आहे मानाऊं फ्री वेंदियूं आहिनि ऐं उन जो फोनेटिक एक्सप्रेशन फ्री वेंदो आहे सो बहरहाल इहा जुगनी या जुबली जेका आहे उहा अञा ताईं पई ॻाइजे जेका हाणे असांजे कल्चर जो हिसो आहे पंजाब जे कल्चर जो हिसो आहे त घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तारीख़ तसलसल में आहिनि जेके अव्हां सां करणियूं आहिनि ऐं हिन खां पोइ बंगाल जी जेका डेवलपमेंट थी ऐं पोइ उन खां पोइ विच हिंदुस्तान जे इलाइक़नि में जिथे मुस्लमाननि जी थोरी जेका खेप पैदा थी मुस्लमाननि में जी जेका जिन इलाइक़नि में त जेका शऊरी खेप जिन में शऊर हो ऐं जिन इहो चाहियो पिए त मुस्लमान बि कुझु अॻिते अचनि नई जदीद तालीम में बि अॻिते अचनि ऐं हू मसइलनि खे सम्झनि ऐं दुनिया में अॻिते वधण जी कोशिशि कनि ऐं उन मां निकिरनि जेको स्लम भाव हुयो जेको शाक हो उन मां निकिरनि सो लिहाज़ा अव्हां सां वरी ॻाल्हि ॿोल थींदी मुंहिंजे हिन चैनल खे जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे तव्हां हिनखे सब्सक्राइब ज़रूरु कयो शेयर कयो लाइक कयो त जीअं इंकरेजमेंट मिले त आउं वरी अञा बि वधीक सुठियूं वीडियोस ठाहियां ऐं अव्हांखे पेश कयां